श्री सुखमनी साहिब अष्टपदी 17 पौड़ी 6। बारंबार बार प्रभु जपिए, पी अमृत इह मन तन ध्रपिए। नाम रतन जिन गुरमुख पाया, तिस किछ अवर नाही दृष्टाया। नाम धन नामो रूप रंग, नामो सुख हर नाम का संग। नाम रस जो जन तृप्ताने, मन तन नामै नाम समाने। उठत बैठत सोवत नाम, कहो नानक जन कै सदकाम। उठत बैठत सोवत नाम, कहो नानक जन के सदकाम। पल पल प्रभु के जप ए नाम जो अमृत पी, पंहिंजे तन मन खे कर तू तृप्त। जिन गुरमुखन नाम रतन पातो आहे, तिन खे एक प्रभु खां सवाइ ॿियो कुछ बि नज़र न आयो आहे। तिन लाइ नाम ई धन आहे ऐं नाम ई सूंह आहे, प्यार आहे। तिन लाइ नाम ई सचो सुख आहे ऐं हरि नाम ई सचो संग आहे। जो नाम जे रस में तृप्त रहे थो, तंहिंजो तन मन नाम ई नाम में समाइजी रहे थो। उथंदे विहंदे सुम्हंदे उनखे याद आहे नाम, उहो ई आहे सदा संदन काम। मन प्रबोध नायका 12 ताईं। राम नाम संगी साथी, ब्यो न कोई मददगार। नूरी गोबिंद गाए मना रह, रोज तू होशियार। जनक व्यो रावण व्यो, व्यातरे शिवीर। नूरी गोबिंद गाए मना नट, वेंदे विच सीर। जमशेद व्यो दारा व्यो, व्यो सिकंदर शाह। नूरी गोबिंद गाए मना आहे, सभिन जी हरा। व्या पैगंबर पीर व्या, वड्डा शायर है शेर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। हे राम तुझो शल ध्यान रहे, श्री राम तुझो शल ध्यान रहे। हे राम तुझो शल ध्यान रहे, श्री राम तुझो शल ध्यान रहे। हे राम
श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चवारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो। धन ज़र मिल्कियत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो।
नूरी ग्रंथ पेज 590 रुनो जिन राम लय। रुनो जिन राम लय रतन तिन मिलियो, चरणन में चित जिन जो वक्त तिन जो खुलियो। भक्ति भंडार तिन जो त खुलियो खिन में, वसे राम रहमान दम दम तिन जे मन में। अहिड़ो भगत एक ॾींहुं मिलियो मूंखे एक घर, अची प्यार में त उन खुड़कायो मुंहिंजो दर। सादा संदस कपड़ा शिकिल आ निमाणी, फिरे नूरी हाण वते थी वेगाणी। Shedding tears for Rama. Those who shed tears for Rama secure the jewel divine, and those who focus their minds on the lotus feet of the Lord are blessed with flourishing fortunes. Instantly opens the storehouse of their devotion, and the gracious Rama abides in their minds each and every moment. Such a devotee I did meet once in some house. With love he knocked at the door of my house. Simple was his dress and humble was his appearance, and now I wander forlorn and distressed, says Nuri.
सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम हरे राम 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 सीताराम राम राम 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 हरे राम 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 सीताराम राम नदिय जे किनारे लहरुन डे निहारे दिल जे दिल में एक मंत्र उच्चारे ओम श्री राम जय जय राम 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 न शास्त्र पढ़े तो न ब्यो कुछ जाने न शास्त्र पढ़े तो न
नाम बिना हो कुछ की न पछाणे, नाम बिना हो कुछ की न पछाणे। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। न उन्य लगे थी न खादे जी परवाह, न उन्य लगे थी न खादे जी परवाह। हरियल समूरा संदस आहिन सा, समूरा संदस आहिन सा। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। हिक हिक घड़ी जो वडो मुल आहे, हिक बखिन हो विञायण न चाहे। हिक घड़ी जो वडो मुल आहे, हिक बखिन हो विञायण न चाहे। सचो सो इंसान परूरथ पाए, परूरथ पाए। सांत में अंजलि वेठो गीत गाए, सांत में अंजलि वेठो गीत गाए, वेठो गीत गाए, वेठो गीत गाए। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। नदिया जे किनारे लहरुन दे निहारे, दिल जे दिल में एक मंत्र उच्चारे। नदिया जे किनारे लहरुन दे निहारे, दिल जे दिल में एक मंत्र उच्चारे। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय राम जय जय राम। जय जय राम जय जय राम, 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 जय जय राम। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। दादा
हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हमारे सत्संग श्री राम हींअर प्यार ई करे पियो। रावण जंग में मरी वियो, ॿुधायो न तव्हांखे। रावण जो मृत्यु थियो ऐं पोइ श्री राम छा कयो? सॼो मुल्क लंका जो हींअर राम जे हथ अचे थो, पर श्री राम छा थो करे? राजनीतिअ में प्यारे सत्संगियो ॿिनि क़िस्मनि जा इंसान अथव। हिकु क़िस्म इंसान जो कहिड़ो? राजनीतिअ में पॉलिटिक्स में अथव केतिरा इंसान जिन जो आदर्श आहे पावर खपे, अख्तियारी खपे। सॼे दुनिया जे अंदरि हींअर तकलीफ़ इहा अथव त राजनीति दुनिया में घणा माण्हू पावर जे पुठियां आहिनि, अख्तियारीअ जे पुठियां, पर ॿिया बि इंसान आहिनि। ॿिए क़िस्म जा इंसान आहिनि राजनीति दुनिया में। उन्हनि जो आदर्श कहिड़ो आहे? उन्हनि जो आदर्श इहो न पावर पर सर्विस, अख्तियारी न पर शेवा, ख़िदमत, दुखियाने ग़रीबनि भाउरनि भेनरुनि जी ख़िदमत करणु। इहो आदर्श बेशक किन जो आहे? महात्मा गांधी तिन मां हिकु हो। प्यारे सत्संगियो हींअर सॼो लंका जो मुल्क श्री राम फतह कयो आहे, पर श्री राम छा थो करे? श्री राम खे पावर कान खपे, अख्तियारी न खपे। श्री राम खे खपे शेवा, ख़िदमत। छा थो करे? संदसि हथ में हो सॼो मुल्क, उन ते पाण वेही सघे हा, सॼे मुल्क जो पाण राजा थी सघे हा, पर न। श्री राम चयो ही मुल्क मूं फतह कयो आहे, पर ही मां मुल्क ॾियां थो लंका जे माण्हुनि खे। ऐं लंका जे माण्हुनि जो हिकु हो प्रतिष्ठ पुरुष जो राम जो भक्त हो, विभीषण। विभीषण खे कोठे थो, चवे थो प्यारा ही मुल्क हाणे तुंहिंजो, तूं ग़रीबनि जी शेवा किश, प्रजा जो ख़िदमतगार थी पंहिंजी जीवन सफल किश। हींअर वाॻूं सॼे मुल्क जूं पंहिंजे हथनि मां कढी विभीषण जे हथनि में श्री राम ॾे थो। ऐं श्री राम चवे थो प्यारा हींअर मां मोची वञा भारत, पंहिंजे मुल्क भारत में मां मोची वञा। विभीषण चवे थो साईं सो कीअं थींदो? तव्हां अहिड़ियूं तकलीफ़ूं सचियूं असां वास्ते, तव्हां समुंड छागे आया हिते, ऐं तव्हां अची असांजे मुल्क जी शेवा कई। के थोरा ॾींहं तरसो, तव्हांजे इज़त में
एक वॾी सभा को ठाहियां, एक वॾी मीटिंग को ठाहियां जिते माण्हू अचनि अची अव्हां जे चरणनि में सिर झुकाइनि, अव्हां खे धन्यवाद ॾियनि। श्री राम मुश्के थो, ही प्रभुअ जो प्यारो खिले थो, हिन जो कमु करो धन्यवाद सां, हिन जो कमु करो अहिड़नि मीटिंगनि सां ये देखा देखी आहे। श्री राम जो कमु शेवा सां, शेवा हिन कई ऐं चवे थो श्री राम विभीषण या प्यारा मां शुक्रगुज़ार आहियां, पर मां तरसंदसि कीन, छो त उते परे 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 भारत में परे परे मुंहिंजे अचण लाइ वेठा निहारीनि। 14 साल मुंहिंजा पूरा थिया आहिनि ऐं मुंहिंजे अचण लाइ पिया निहारीनि, पिया निहारीनि, पिया निहारीनि, अखियुनि में आब आणे। मुंहिंजा प्यारा भार, मुंहिंजूं भेनरूं भारत जूं मुंहिंजे अचण लाइ पिया निहारीनि। विभीषण मूंखे माफ़ कजि, मां वधीक तरसी नथो सघां, तूं मीटिंग को ठाहीं थो त मुंहिंजी इज़त कनि केतिरा, मूंखे इज़त न खपे, मूंखे मान शान न खपे, मूंखे मोकल ॾे त मां मोची वञा भारत। पर एक वधीक ॻाल्हि श्री राम विभीषण सां करे थो। विभीषण विभीषण मेरा प्यारा भाउ विभीषण, ख़बर आहे तोखे त मां हिते 2 कमनि वास्ते आयुसि। हिकु कमु त धर्म जी जय थिए, ॿियो कमु त मुंहिंजी प्यारी सीता उनखे मां पाण सां वठी वञा। प्यारे सत्संगियो, श्री राम चवे थो हींअर मुंहिंजो फर्ज़ु आहे त सीता खे कोठियां, ऐं सीता जॾहिं अचे हिते मूं वटि वरी उन सां गॾिजी पंहिंजे प्यारे मुल्क भारत में मोटी वञा। सीता किथे हुई ख़बर अथव, किथे हुई? जंहिं वक़्तु श्री राम गुफ्तगू करे थो विभीषण सां, हुन वक़्तु सीता किथे आहे? सीता एक वॾे वन में आहे। रावण सीता खे कैद करे रखियो इन वॾे वन में। इन वन जो नालो अशोका वन। अशोका वन केॾो न घाटो ॿेलो आहे। अशोका वन घाटो ॿेलो। इन वन में सीता खे रावण कैद करे रखियो, पर हींअर रावण मरी वियो। हींअर सीता आज़ाद आहे, पर अञा अशोका वन में आहे, छो त अञा राम प्यारी सीता खे पाण वटि घुरायो कोन्हे। चवे थो हनुमान खे, हनुमान प्यारा, हनुमान राम खे परम प्यारो हो, सबब कहो। हनुमान राम जो भक्त हो। हमेशा कर हनुमान जे जयंती जो ॾींहुं बि मल्हायो। हीअ अजीब हो हनुमान। हिन जी भक्ति अजीब, मेहनत अजीब, शेवा अजीब। हनुमान हनुमान श्री राम चवे थो पंहिंजे प्यारे खे, प्यारे भक्त हनुमान खे चवे थो, प्यारा हनुमान
हींअर वञ तूं तकिड़ो ई तकिड़ो ऐं वञी मिल तूं प्यारीअ सीता वञी खेसि ख़बर ॾे त रावण जंग मैदान में मरी वियो ऐं वञी खेसि चओ वधीक त राम तुंहिंजो प्यारो ही तोखे चवे थो त हींअर तूं मूं वटि यकदमि अचु पालकीअ में अचु कपिड़ा पंहिंजा पूरा कपिड़ा पहिरे मूं वटि अचु सीता चवे थी जॾहिं हनुमान वञी मिले थो सीता खे सीता चवे थी हनुमान खे सभा ॻोल्ही तॾहिं आयो आहे हींअर रोए थी ख़ुशीअ में रोए थी चवे थी मां वरी पंहिंजे प्यारे जो दर्शन कंदुसि मां हींअर ई हलां हनुमान चवेसि थो न तुंहिंजे प्यारे राम जो चवणु आहे त यकदमि न मूं वटि अच तूं सनानु कर कपिड़ा नवां पाए प्यारे सत्संगियो सीता अशोक वन में रही अछो कपिड़ो न कयाई कीअं मां अछो कपिड़ो करियां जॾहिं मुंहिंजो प्यारो किथे किथे पियो वसे मूंखां परे परे अछो कपिड़ो सीता न कयो अशोक वन में सीता निवास कयो पंहिंजे प्रीतम जे यादगिरीअ में तॾहिं चवेसि थो हनुमान सीता पर तुंहिंजे प्यारे जो हुकुम आहे हींअर वक़्तु बदिलियो आहे हींअर तूं आज़ादु आहीं प्यारो राम चवे थो अच्छा कपिड़ा पाए सनानु कर तूं ऐं चङीअ तरह सनानु कर तेल सां सनानु कर सीता तेल कमु न आंदो तुंहिंजो तेल कम मां कीअं आणियां चयो न असांजे सिंधीअ छोकिरीअ मारवीअ उमिरि खे चयाई न उमिरि तुंहिंजो तेल मां कमु कीअं आणियां कमु कीअं आणियां ऐं अहिड़ी सेंटिमेंट हुई सीता जे दिलि जे अंदरि पर हनुमान चवेसि थो हींअर राम जो हुकुम आहे तोखे इहो हुकुम तूं मञ चवे थी सीता प्यारे जो हुकुम प्यारे जो हुकुम प्यारे जो हुकुम प्यारे जो हुकुम छॾ मञा मञींदी हलां वञे थी सनानु पाणी करे थी तेल कम में आणे थी नवां कपिड़ा पाए थी ऐं पोइ पालकीअ में चढ़ी हींअर आई आहे राम जे अॻियां अची बीठी आहे कीअं सीता ऐं राम हिक ॿिए खे कीअं था गॾु अचनि कीअं तंहिंजो ज़िक्र ॿिए दफ़े कंदुसि अजीब निज़ारो अथव हीअ दुनिया जी तारीख़ में त कीअं सीता पंहिंजे प्यारे राम खे मिले थी कीअं राम पंहिंजे प्यारीअ सीता खे मिले थी इन ॻाल्हि जो ज़िक्र ॿिए दफ़े ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम ओम शांति शांति।
मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, साल ब साल दशहरो अचे थो, पाण सां हिकु ई पैगाम खणी अचे थो। Year after year the Dasahara returns, bringing with itself the age-old message, हिकु ई पैगाम, हिकु ई संदेश, हिकु ई सन्यो। साल ब साल दशहरो अचे थो, अची असांखे ॿुधाए थो सत्यमेव जयते। इहो पैगाम अची असांखे पहुचाए थो सत्यमेव जयते। नेठ जय सत्य जी आहे। बेशक सत्य जे राह में जो हले थो, सच जे राह में जो पंधु करे थो, उनखे केतिरी लहरूं ऐं लोॾा ॾिसणा पवनि था, पर नेठ जय उनजी आहे। अल्टीमेट विक्टरी बिलोंग्स टू ट्रूथ। सत्यमेव जयते। साल ब साल दशहरो अचे थो, अची असांजे दिलि अंदरि सत्य वास्ते, सच वास्ते उत्साह उथारे थो। ऐं हिकु हिकु सत्संगीअ जो इहो ई कमु आहे त पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में कोशिशि करे सत्य जी साखी ॾे। धर्म खे चवंदा आहिनि 4 टंगूं आहिनि, धर्म जो 4 टंगूं, त मां चवंदा आहिनि 3 टंगूं कपिजी रहियूं आहिनि। धर्म खे बाक़ी हिकु टंग अची बची आहे। हिन टंग ते धर्म बीठो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांजे हथ में आहे त असीं या चौथी टंग धर्म जी कपे छॾियूं या हुनखे पुख़्तो रखूं। उहा चौथी टंग आहे सत्य, आहे सच। इन करे पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में जेतिरो असीं सच जी साखी ॾेई सघूं ओतिरो ॾींदा रहूं। इहो पैगाम दशहरो खणी अचे थो साल ब साल। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे ख़बर आहे त कीअं लड़ाई लॻे थी। लंका में वॾी लड़ाई लॻे थी। रावण खे चवंदा हा द किंग ऑफ द 3 वर्ल्ड्स, 3 लोक हिन कांकर कया। रावण खे केॾी न शक्ति हुई, रावण खे केॾी न ताक़त हुई। रावण खे रावण खे वर मिलियल हो। ब्रह्मा जी पूजा कई वई, एॾी तपस्या कई वई जो संदसि शरीर सुकी वियो हो। फ़क़ति कंदा अची पियो संदसि शरीर। एॾी तपस्या हिन कई। जॾहिं ब्रह्मा खे दर्शन ॾिनो, विभीषण इहा ॻाल्हि ॿुधाए थो राम खे, चएसि थो जॾहिं रावण खे दर्शन मिलियो ब्रह्मा जो, त ब्रह्मा खेसि चवे थो घुर तोखे जेकी खपे मां तोखे ॾियां। चई साईं मूंखे ॿियो कुझु बि न खपे, न की पैसो पदार्थ खपे, न की मूंखे पावर या अथॉरिटी खपे। मूंखे हिकु ई ॻाल्हि खपे त मां अमर रहां। तॾहिं ब्रह्मा चए थो अमर त को रही कोन सघंदो। जो ॼाओ आहे तंहिंखे मरणो ज़रूरु आहे, पर हाणे तो हेॾी तपस्या कई आहे, मां तोखे नथो करे सघां। इन करे मां तोखे ॿुधायां थो हिकु औज़ार जंहिंखे चवंदा आहिनि ब्रह्म अस्त्र। ब्रह्मा जो औज़ार जो ब्रह्मा पाण ठाहियो, सोन जो औज़ार हो, जंहिंखे मुंहुं हूंदो हो स्वान, हंस जो मुंहुं हूंदो हुअसि। ब्रह्मा पाण ठाहियो। चईंसि हाणे तूं जे मरंदे त हिन औज़ार सां मरंदे। हाणे औज़ार तूं अहिड़ीअ तरह लिकाए रख जो कंहिंखे ख़बर न पए। जेसि ताईं ही औज़ार कतब न आणींदा तेसि ताईं तूं मरंदे कोन। छा बि कनि, तोखे टुकड़ा टुकड़ा करे छॾी, तुंहिंजा शरीर लही वञनि, वरी शरीर अची बीहंदा।
दर ते अची बीहंदा, तोखे 10 सिर आहिनि, 10 सिर तुंहिंजा लही वञनि, चॉप ऑफ थी वञनि, वरी उहे 10 अची दर ते बीहंदा, तोखे टुकड़ा टुकड़ा कनि शरीर खे, वरी उहे टुकड़ा अची मिली ठही पवंदा, तूं मरंदे कॾहिं कोन। पर ही जेकॾहिं कंहिं बि इस्तेमालु कयो ही औज़ार जेको मां तोखे ॾियां थो, त पोइ इन सां तूं मरी सघंदी। रावण चयो बसि मूंखे इहो ई खपे, मूंखे वधीक प्रभु खपे थी न। छा थो करे, इहो औज़ार खणी अचे थो घर में, अची पंहिंजे धर्म पत्नी मंदोदरी खे ॾिए थो, चएसि थो मंदोदरी ही तूं लिकाए रख, कंहिंखे ख़बर बि न पवे, कंहिंखे ख़बर बि न पवे, जे कंहिंखे ख़बर पई त तव्हां खणी इन औज़ार सां मूंखे मारे छॾींदा। जेसि ताईं ही औज़ार ख़तमु न आयो आहे लड़ाईअ में, तेसि ताईं मूंखे को डपु कोन्हे, मूंखे को मारे कोन सघंदो, केॾा मूंखे टुकड़ा टुकड़ा कनि, मुंहिंजो शरीर वरी ठही वेंदो। ब्रह्मा जो केस इहो वॾो मिलियल। विभीषण चवे थो त रावण मरंदो कोन, त केॾा बि ॿिया तीर हुनखे हणो, न त श्री राम खे केतिरा ई तीर हुआ, सेलेस्टियल एरोज़, अगस्त्य जा तीर, ॿिया तीर, इंद्र खेसि तीर मोकिलिया, इंद्र खेसि चैरियट मोकिलियो, रथ मोकिलियो, केतिरा ई, पर चई रावण मरंदो कोन, रावण मरंदो त उन औज़ार सां मरंदो। उहो औज़ार मंदोदरी अलाए किथे रखी छॾियो आहे। पोइ हनुमान चवे थो तव्हां ख़्यालु न करियो, श्री राम जा चरण छुई, जय श्री राम, वरी उॾामे थो। कीअं थो उॾामे, हींअर रूप वरितो अथई हिकु ॿुढे ब्राह्मण जो। हिकु ॿुढो ब्राह्मण, निराल खे तिलक लॻा पिया आहिनि, गिठीअ में मालाऊं लॻी पियूं आहिनि, चमड़ी सुकी पई आहे, आवाज़ वीचार जो ढिलो, हथ में लठ, हले थो ॼण हिकु हिकु कदम ॾाढी तकलीफ़ सां अचे थो, गिरी अचे थो। मंदोदरी जी पूॼा करे पंहिंजे पतीअ लाइ। मंदोदरी रावण खे ॾाढो भाईंदी, रावण बि भाईंदो हो मंदोदरी खे, ॾाढो भाईंदी पंहिंजे मर्द खे, न त रावण खे अलाए केतिरियूं हूंदियूं हुयूं राणियूं। ईअं चयल आहे त जॾहिं रावण गुज़ारे वञे थो, ईअं चयल आहे त 14,000 राणियूं अची कठियूं थियनि थियूं हिनजे मृतिक अर्थीअ जे चौगिर्द। 14,000, तिन मां हिकु हीअ हूंदी मंदोदरी, महाराणी हूंदी हुई। हिन जे महिलात में रावण रहंदो हो। मंदोदरी वेठी पूॼा करे, ही ब्राह्मण अचे थो, जय हो रावण की जय हो। आवाज़ हुनजो वीचारो ॿुढराजे न पूरो आवाज़ ई न कढी सघे, जय हो ईअं करे अचे थो त मंदोदरी ॾिसे थी ॿुढड़ो शरीर, ब्राह्मण उथे थी, उथी हिनखे नमस्कार करे थी, नमस्कार करे चएसि थी तूं अची वेह। पोइ हुनजे कोच वोच ते नथो वेह, हुनखे हिकिड़ी नंढिड़ो तॾे जी सीट आहे ठहियल, उहो तॾो विछाए नंढिड़ो टुकड़ो उन ते वेहे थो। ऐं पोइ मंदोदरी खे ॿुधाए थो, चए थो त मां हिकु जोशी आहियां, मूंखे ज्योतिष विद्या जो ॾाढो वॾो अभ्यास आहे, मां तोखे ॿुधाइण आयो आहियां, तूं कुझु डपु न कर। ही राम ऐं वानर छा करे सघंदा? What can this man and monkeys do? राम ऐं वानर छा करे सघंदा? रावण जी जय आहे, रावण जी जय आहे। मां तोखे पक ॿुधाइण आयो आहियां, मूं सभु स्टार्स एंड कॉन्स्टिलेशन्स ऐं इहे सभु प्लैनेट सभु स्टडी कया आहिनि। खेसि हिकु कच्छ में किताब आहे, ॿी कच्छ में किताब आहे, ईअं खणी चई सभु ज्योतिष जा किताब आहिनि, इहे मां स्टडी करे मां सभु ॾिसी तोखे ॿुधाइण आयो आहियां, तूं का चिंता न कजांइ। रावण जी जय आहे, रावण जी जय आहे, रावण जी जय आहे। पर जेको अथई लिकल खज़ानो कंहिंखे ॿुधाइजे न, कंहिंखे ॿुधाइजे न त किथे रखियो आहे।
न त अलाए छा थी सघंदी, कंहिंखे बि न ॿुधाइजे। ब्रह्मा न चई, ब्रह्मा पाण जंहिं इहो औज़ार ॾिनो रावण खे, तूं ब्रह्मा खे बि न ॿुधाइजे। मां रुॻो तोखे आगाह करण आयो आहियां त तुंहिंजे पतीअ जी हयाती इन ते मदार रखे थी, इन करे तूं कंहिंखे बि न ॿुधाइजे, कंहिंखे न ॿुधाए। मदोदरी चवेसि थी त कहिड़ो औज़ार, छा पियो चवईं? छाकाणि हुन मंदोदरी कंहिंसां ॻाल्हि की न कई हिन औज़ार, कंहिंखे ख़बर हुई की न हुई? विभीषण खे ख़बर हुई, छो जो विभीषण रावण जो भाउ हो, इन करे। चईंसि कहिड़ो औज़ार, कहिड़ी ॻाल्हि पिया तंहिं कजो? चईंसि मंदोदरी तूं मूंखां लिकाए कोन सघंदी आहे, मूं वटि ज्योतिष जा अहिड़ा किताब अथई, मूंखे सभु ख़बर पइजी वेंदी आहे। किथे जी बि तूं मूंखां ॻाल्हि पुछंदी आहे, मां तोखे ॿुधाए सघंदुसि। पर इहो जेको अथई लिकल खज़ानो कंहिंखे ॿुधाइजांइ न किथे रखियो आहे। पोइ मंदोदरी सम्झे थी त हिनखे परूर पइजी वई आहे, इन करे इहा सलाह ॾेई ऐं हीउ ॿुढड़ो ब्राह्मण ज्योतिषी उथे थो, उथी चएसि थो तो ते आसीस थिए, पर मुंहिंजा अखर यादि कजांइ, कंहिंखे बि न ॿुधाइजांइ, कॾहिं बि न। पोइ वञे थो ॿ टे कदम खनि, वरी वापसि अचे थो, चवेसि थो त चई त मां तोखे कन में ॿुधायां त किथे लिकल आहे। मूंखे सभु ख़बर अथई, पर मां रुॻो तोखे आगाह करण आयो आहियां त कॾहिं बि मुख मां न कढजांइ कंहिंखे बि। जीअं चई हिक खे न ख़बर पइजी वई त अलाए छा थींदो, इन करे मां आयो आहियां तोखे आगाह करण। आई हैव कम टू वॉर्न यू। हिन ते सॼो मदार रखे थो हिन ॻाल्हि ते। ऐं मां त ॾींहुं राति वेठो प्रार्थना करियां त रावण जी जय थिए। ही इंसान ऐं ही वानर छा थी कंदा, हिन सां कीअं पुॼी सघंदा? असांजो प्यारो रावण हमेशह ज़िंदह रहंदो, पोइ कॾहिं मरण वारो ई कोन्हे। त हिन मंदोदरी चयो ही त को अजीब इंसान आहे न, की सभु कुझु ख़बरूं आहिनि, ऐं भले हिनखे मां ॿुधायां, हिक खे त ख़बर हुजे न त किथे मथां कंहिं वक़्तु खपे या कीअं। ईअं न थिए जो मां हेॾा होॾा थी वञा। चईंसि अच त मां तोखे ॿुधायां, कन में ॿुधाएसि थी, चएसि थी त हीउ जेको थंभो ॾिसी थो न, हीउ थंभो, हिन थंभे जे अंदरि मूं लिकाए रखियो आहे। ख़ासि थंभो मूं ठाराहियो आहे, अंदरि इहो सोनो अस्त्र। हुनखे ख़बर यकदमि ही जेको ॿुढो ब्राह्मण हो, तंहिंमां फिरी हनुमान कदावर हथ में पंहिंजो हुनजे गदा ऐं ही उहो रूप वठी यकदमि हुनखे वक़्तु बि कोन ॾिनई, असली विदिन अ मैटर ऑफ सेकेंड्स गदा हणी इन पिलर खे भञी अंदरां इहो खणी टिप ॾिनई, हिकिड़ो निकितो महिला त मां ॿियो टिप ॾिनई सिधो राम वटि। चई श्री राम श्री राम श्री राम, ही आहे तुंहिंजो अस्त्र। सभु वाइरा थी विया, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। पोइ जेका लड़ाई लॻी आहे, तंहिं लड़ाईअ में कीअं न ॾाढी चवनि था अहिड़ी लड़ाई लॻी जो सम्झ में पिए आयो ॼण टई लोग नास थी वेंदा, चट थी वेंदा, एॾी लड़ाई लॻी आहे। त उन लड़ाईअ में मुंहिंजो वक़्तु हींअर पूरो थियो आहे। उन लड़ाईअ में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पछाड़ीअ में श्री राम इहो ब्रह्म अस्त्र कदम आणे थो। ब्रह्म अस्त्र हणी हिन जे छातीअ में, हिन जे दिलि में घाव करे थो। रावण किरी पवे थो, रावण किरी पवे थो। श्री राम जी जय, श्री राम जी जय। जिते किथे राकास भॼी वञनि था, वानर ॾाढो ख़ुशि थियनि था, स्लोगन्स ॻाइनि था। पर पोइ श्री राम लक्ष्मण खे चए थो, लक्ष्मण ही रावण सचुपचु हिकु भक्त हुयो,
हिन ते कर्स पिट लॻल हुई, जंहिं करे हिनखे राकास जे शरीर में अचिणो पियो। पर अथई सचुच भक्त। ही इज़ अ पायस मैन, ही इज़ अ डिवाउट मैन। ऐं तूं जेकर हिन वटि वञी, हींअर बाक़ी थोरो वक़्तु जीअरो हूंदो, बेशक किरियो पियो आहे जंग मैदान ते, पर तूं जेकर वञी हिन खां पुछी त कहिड़ीअ तरह राजा खे हलणु घुरिजे। चईसि न को तोखे ख़बर आहे, न को मूंखे ख़बर आहे, हींअर मूंखे मोटी हलणो पवंदो अयोध्या में मां मोटी हलंदुसि, मूंखे त का ख़बर ई कोन्हे। स्टेट क्राफ्ट जंहिंखे चवंदा आहिनि, त कहिड़ीअ तरह राजा खे हलणु घुरिजे जीअं प्रजा खे हमेशह ख़ुशि रखे। चईसि कहिड़ो बि हिन केॾा बि कम खोटा कया रावण, पर प्रजा हिन मां संदसि प्रजा हिन मां ॾाढो ख़ुशि हूंदी हुई। प्रजा चवंदी असीं हिन तां सिर ॾींदासीं, हिन खां वञी उछाड़ त पुछी अचु, असांखे त का ख़बर कोन्हे। असीं वियासीं विश्वामित्र सां वियासीं, वञी राकासन खे ख़तमु कयोसीं। मोटंदे आयासीं त जनक राजा वटि इहो स्वयंवर ते हलियो, वरी शादी करे आयासीं घर मस, त असांजो पिता वनवास में असांखे मोकिले छॾियईं, असांखे त का सिख्या बि न ॾिनी अथई। इन करे तूं वञी हिन खां पुछ छा आहे। लक्ष्मण अचे थो, रावण ॾिसे थो खेसि, परियां खेसि नमस्कार करे थो, खेसि प्रभु लक्ष्मण करे कोठि। चएसि थो प्रभु लक्ष्मण तई अची विया, तई अची मूंखे आसीस ॾियो, मां छा करे थो सघां। तॾहिं लक्ष्मण चएसि थो त मां हिन कम लाइ आयो आहियां, राम मूंखे मोकिलियो आहे। ऐं चईसि ॼाणा त मां कुझु की न। हींअर ही रावण जो रूप ॿियो थी वियो आहे, लेटो पियो आहे न, हींअर रूप ॿियो थी वियो अथसि। पोइ राकास पिणु हिन मां निकिरी वियो। हिन जेको ब्रह्म अस्त्र हयो न रामायण खे, त राकास खे मारे छॾियईं। पर ही ओरिजिनली त भक्त हो न, त उहा भक्ति हिनजे अंदरि खुले थी। चवेसि थो ॼाणा मां कुझु की न। श्री राम सभु कुझु ॼाणे, हुनखे सभु ख़बर अथई, खणी लिकाए वेठो आहे, पर हू सभु कुझु ॼाणे। ऐं मूंखे जेकी चवणो आहे मां तोखे कोन चवंदुसि, मां श्री राम खे चवंदुसि। श्री राम खे चओ त मां चुरी नथो सघां, मां त उथी वेही, मूंखे उहा ताक़त कोन्हे शरीर में जो मां उथी वेही सघां, मां त वेही बि नथो सघां, न त मां पाण पंधु करे जेकर हलां श्री राम वटि। पर श्री राम खे चईंसि त जेकी मूंखे चवणो आहे उहो मां तव्हांखे रूबरू चवंदुसि, मां ॿिए कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि। लक्ष्मण आयो, अची ॿुधायईं श्री राम खे त हींअर हिन जी हालत अहिड़ी आहे, कंहिं बि वक़्तु शायदि हलियो वञे, पतो कोन पवंदो, शायदि असीं मोटी हलूं ज़िंदह न पुॼे। पर चए थो मूंखे जेकी चवणो आहे मां श्री राम खे चवंदुसि, मां ॿिए कंहिंखे कोन। श्री राम अचे थो, अची तॾहिं ॾिसो कीअं उहो वीचारो कोशिशि करे थो मां उथां, मां नमस्कार करियां, पर खेसि एॾा फट हुआ शरीर में, एॾो फटियल हो जो न चुरी सघे थो न कीअं। चएसि थो राम मूंखे माफ़ थी कयां, मां उथी बि तुंहिंजो तोखे नमस्कार नथो करे सघां, मुंहिंजी इहा हालत आहे, इहा हालत मूं पाण ई पाण ते आंदी। तॾहिं श्री राम चएसि थो मूंखे ॿुधाए त what is good, what is evil, and what is the secret of statecraft. तॾहिं रावण चएसि थो त तूं त सभु कुझु ॼाणी, मां त कुझु की न ॼाणा, मां केरु जो तोखे ॿुधायां, पर तूं चईं थो त मां तोखे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो। चई मां हिकु ॾींहुं चकर ते निकितो हुउसि त मूं ॾिठो कीअं वीचारा जेके पापी आहिनि जॾहिं मरी वञनि था उन्हनि जी कहिड़ी हालत थिए थी। मूं ॾिठो त 84 खॾूं हुयूं, 84 खूह ॼण त अंदरि ऊन्हा, 84 खूह, उन्हनि में ऊंध
उन्हनि में इहे पापी पिया हुआ ऐं के जेके इन्हनि जा गार्ड्स हुआ जीअं जेल में थींदो आहे न, गार्ड्स मथां बीठा हूंदा आहिनि, इहे मथे बि नथे निहारे सघिया। जंहिं वक़्तु न रुगो मथे ते निहारियाऊं त उन्हनि खे ठका चाबूक ते लॻा पुठियुनि ते। चई मुंहिंजे दिलि में दया अची वई। मूं चयो त इहे जेकर 84 खूह मां बंदि कराए छॾिया, जीअं कंहिं बि पापीअ खे एॾी सज़ा न मिले। चई पर रोज़ चवंदो हुउसि अॼु न सुभां, अॼु न सुभां, अॼु न सुभां। नेठि हीअ मुंहिंजी जी हालत थी आहे, मां मरी वञा थो, मूं इहो कमु कर, मां इहो कमु करे कोन सघियुसि। चई ॿियो मूंखे कहिड़ो वीचार हो? चई मुंहिंजो त राज सभिनी ते हलंदो हो। मूंखे वीचार आयो त मां विश्वकर्मा खे चवां, विश्वकर्मा आहे द डिवाइन आर्किटेक्ट, जो कुझु बि ठाहे सघे थो, खिन में ठाहे सघे थो। चई मूंखे वीचार आयो त मां विश्वकर्मा खे जेकर चवां त पृथ्वी ऐं वैंकुठ या पृथ्वी ऐं स्वर्ग जे विच में ॾाकण हिकिड़ी जोड़े छॾे। कंहिं वक़्तु बि कंहिंखे वैंकुठ वञिणो हुजे, ॾाकण ते चढ़ी वञी उते पहुचे। चई करे सघां हा, करे सघियुसि, पर शुभ कमु करण में मूं देरि कई। देरि कयमि त मुंहिंजी हींअर हीअ हालत थी आहे, मां चुरी बि नथो सघां। विश्वकर्म त परे रहियो, पर मां चुरी बि नथो सघां। हींअर मुंहिंजी पछाड़ी, मुंहिंजी अंत अची पहुती आहे। इन करे चई को बि जेकॾहिं शुभ कमु करणु चाहियो त बिना देरि जे, बिल्कुलु देरि असु न चइजो। ऐं चयईं तो मूंखां पुछो गुड एंड ईविल, जे ख़राबु कमु उन जो छा? चई ख़राबु कमु जेकॾहिं करण ते दिलि थिए त चइजो सुभां कंदुसि, अॼु न, सुभां कंदुसि। चई सूरपंखा जो लक्ष्मण नकु कपियो, कन कपिया, मूं वटि आई, मूंखे अची चयईं त मां सीता खे भॼाए खणी अचां। बुछड़ो कमु हो, इहो कमु मूंखे करणु न खपंदो हो, बुछड़ो कमु, पर मुंहिंजे अंदरि काम वासना अची उथारियईं। ऐं उहो कमु चई मूंखे वीचार बि आयो त अॼु नथो कयां, तरसां थो, कहिड़ी तकड़ आहे, पाण ई सीता खे कंहिं वक़्तु भॼाईंदासीं। पर चई न, मूं चयो मां तरसंदुसि न। इन करे बुछड़ो कमु जेकॾहिं कंहिं वक़्तु बि ॾिसो तव्हांखे करण ते अची प्रेरणा पवे त उहो चइजो सुभां कंदासीं, सुभां कंदासीं, सुभां कंदासीं। पर शुभ कमु सुभां जो बि अॼु ताईं करियो। कल करना हो सो आज करो, आज करना हो सो अब। बुछड़ा काम जो करना हो उसको हमेशा दब, उनखे दबे छॾियो, उन इच्छा खे रूप न ॾियो, उनखे दबे छॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, मुंहिंजो वक़्तु बची पूरो थियो आहे। इहा सिख्या रावण ॾेई पोइ गुज़ारे वञे थो, ऐं इहा सिख्या छड़ असीं बि हृदय में आंदा आहियूं। को बि शुभ कमु प्रेरणा पवे करियूं, करे छॾियूं। मूं तव्हां सां ॻाल्हि कई, हिकु भेरो हिकु माण्हू राति जो 2 बजे अची मुंहिंजो दर खुड़काए थो। मूं चयो 2 बजे केरु आयो आहे, छा थियो आहे? खोलियां दरवाज़ो त नोटनि जी थही मुंहिंजे हथ में ॾेई वियो। मूं चयोमांसि त कहिड़ी तकड़ पई हुई 2 बजे राति जो? चईं जो राति जो निंड कोन थे आई। पोइ प्रेरणा पई त मां ही सभु पैसा तोखे ॾियां ग़रीबनि जे शेवा वास्ते। मूं चयोमांसि पर हेॾी महिल छो सुबुह जो ॾेई? चई सुबुह ताईं मुंहुं फिरी वञे। इन करे मूं चयो करिणो आहे त हींअर ई, जो कल करना हो सो आज करो, जो आज करना हो सो अब। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा रावण जी सिख्या छड़ असीं पंहिंजे हृदय सां हलंदा आहियूं, ऐं इन सिख्या जी साखी पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में ॾियण जी कोशिशि कयूं। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।
प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो